औखो असरापन वठी वाट विंदर जी पांदी पंध पवन उमर मन्यू अल्लाह जो ॾाह पिया ॾकन इबाबत अल्लाह जी कूड़ा कीन करन बिना समर सुञ में अॻियूं साथी कोन सुझन मरण वेल मयथ के कोयो ॾीन खफन सॾ करे संगत के ख़ासि अची खणन विझी साम्हूं सोड़ी में मथे धूड़ धरन कदम ॾेई कोट खां कांधी कुल पढ़न हणी छॾे हेखलो हलिया होत वञन उते मलक अल्लाह जा अची क़बर मज कड़कन उथारे इंशान कां केची उथे कुछन मुनकर नकीर मयथ कां खरियूं ख़बरूं कन केर रब आ तुंहिंजो कहिड़ो दीन चवन नालो ॿुधा नबी जो ये टई सुवाल पुछन कलमूं जंहिंजे कलब में पिरी पार थियन अन फर्ज इस्लाम जा रोज़ा 30 रखन 5 वक़्त प्यार सां निवड़ियो निमाजूं नियथन मालदार मौजन सां जुड़ियो जकातूं ॾियनि हज फर्ज आ उन ते अरबी अदा कनि क़बर ऐं क़यामत में नेकी ॾुख ॾिसनि पुल सिर जे पंध तां उहे नेकी सांप निकिरनि बिश्त जे बागनि जा मेवा उते मिलनि खाई खूब ख़ुशी मां खिलियो खीर पीअनि अलाह ऐं रसूल जा दिली दीदार पढ़नि हशर जे मैदान में गहर सभु गॾिजनि उते अदालत अल्लाह कंदो काजी पिया कंबनि किरामीन कातमीन अची परचूं पेश कनि अमालनामा बंदे जा कयल कम अचनि कंहिंजी जाइ जन्नत में के मोगा थी मरनि बेनमाजी बदकार जा उते हामी कोन हुजनि उछल ॾेई आकरी वञी दोजख मज दॿनि बिछूं नाग बेहद जा ॾूरूं डंग हणनि दोजख जे दुबे जा वॾा मच बरनि बाहि साड़े पी वजूद में उहे लंबनि मज लड़कनि चुगलनि जा क़यामत में उहे कारा मोह कजनि जंहिंजा साथी आहिनि शैतान जा जंहिंजो पिरी मोहन पसनि मच ॾिसी मोकरा भाड़िया उते भजन फरिश्ता फरबी जा गहरा गुरज हणनि हमेशो इन्ही हाल में पिया सूरन मज सड़नि आधूती अल्लाह जा जेके अरसन मज उॾनि जंहिंजो इरादो इस्लाम ॾे मजाऊ माणीन पिरी छॾे पाड़ो केची केच वञनि रहीम चवे रब अॻियां ॿिया हीला कोन हलनि पोइ सजण सांग कर जो अश्क अल्लाह